फ्रूट रेडी असांखे 8-9 साल थी विया। मुंहिंजो भाउ हिते वांदो तो मां हुनखे चयुमि तूं बि अच हिते रोज़गार कर, हिते रोज़गार गंज आहे, हिते रोज़गार कर। बलूचिस्तान बराबरि आहे, बलूचिस्तान में बराबरि बंदा, पर अलाह ख़ुदा ख़ैर करे अलाए छा थी वियो बाबा। मां हिते आयो जुमे ॾींहुं विहारे मां पंहिंजो 2 ॾींहं तूं रेस्ट कर। आचरे ॾींहुं चयो मां चए पोइ रेडी हणां, आचरे ॾींहुं मां रेडी तूं न हण, सूमर ॾींहुं रेडी तूं हणजां। सूमर ॾींहुं तनख़्वाह वनख़्वाह लोग थींदी आहे, बराबरि हूंदा आहिनि तनख़्वाह। सूमर ॾींहुं तूं रेडी हणजां। आचरे ॾींहुं मां चयोमांसि मुंहिंजी रेडी ते वेह त मां क्वार्टर अचां। असां क्वार्टर ते मां पहुतमि त पोइ मुंहिंजे भाउ खे मार छॾिनो बाबा गोली हणी। तुरबत शहर में उते पंहिंजी रेडी बेड़ी हलाईंदा आहियूं। 5-7 साल 8 साल थी विया आहिनि असां उते रोज़गार कंदा आहियूं। हे छोकिरा मुंहिंजा भाटिया आहिनि, उते मुड़ी आया, उते बि हुनखे बि हिकिड़े खे 5-7 साल थिया आहिनि रोज़गार कंदो आहे। हुनजो भाउ आयो अॼु 2 ॾींहं ते रेडी खोले हा, पर हुनजे भाउ विहारी हले वियुसि क्वार्टर ते वियो त हिन पोयों गोलियूं हलिया वियासीं। बेगुनाह आहे, बेकसूर, न कंहिंसां को ॾंदु आहे, न कंहिंसां चक आहे, न कंहिंसां ॻाल्हाइणु आहे, न कंहिंसां ॿोलाइणु आहे। ग़रीब ऐं असां पंहिंजो रोज़गार करणु पंहिंजो शहर छॾे ॿिए शहर में आयासीं, पंहिंजी ग़रीबी कयूं। असांजो इंसाफ़ु खपे, असां सां बेवाजिबी कजनि, कातिल उहे पकड़िया वञनि, कातिलनि खे सज़ा मिले। असां वेठा हुआसीं चाचो मां 4 बजे 3:30 असां चांहि पिया पियूं। भॼन आया स्कूटर ते, चीना स्कूटर बुट लॻल आहिनि, कारा कपिड़ा हुआ, असां वेठा हुआसीं बेख़्याल वेठा हुआसीं। पर असांखां पुछनि न कनि न, बसि हीअं अची शुरू थी आहे किरियो त बि हुनखे 4-5 गोलियूं आहिनि। बेगुनाह आहे, असांखे नाजाइज़ कयूं, असांखे इंसाफ़ु खपे। असां हुते रोज़गार कयूं पिया वेठा, असांखे चवां असां रोज़गार कंदे असांखे चवां असांजो भाइटे खे बेगुनाह क़तलु कयो वियो आहे। असां सां ख़ुदा वास्ते असां सां इंसाफ़ु करणु घुरिजे। वाजा ख़ुदूस खे बि असां चऊं था, पर वाजा वॾनि वाजनि खे बि असां चऊं था त ख़ुदा न ख़वास्ता असांजी मदारत कई वञे, असां सां असांजो मुआनो कयो वञे। असां सां छाजे का असां सां बेगुनाह आहे, असांजो बेकसूर असांखे चवां नौजवान असांजो मारियो वियो आहे बेकसूर छाजे करे। असां सां इंसाफ़ु कयो वञे, असांजो बेगुनाह आहे, बेकसूर असांजो क़तलु कयो वियो आहे। ही तमामु वॾी नाजाइज़ी आहे, हिकु नौजवान जो क़तलु, हुनखे 4-5 गोलियूं बेगुनाह फिरी हणणो। तुरबत में सईद तुंहिंजो कारोबार, हुनजो ॿाहिरि चाचा हुते कारोबार कंदा आहिनि फ्रूट जो। हिन चकर उहो वीचारो वियो हिकिड़े ॾींहुं पहुतो, ॿिए ॾींहं ते शाम जो हथियारबंद आया जेके बेगुनाह गोलियूं हणी क़तलु करे विया। असां वज़ीर आला बलोचिस्तान खां इहा घुर था कयूं त हिन जे क़तल सां इंसाफ़ु कयो। हुनजी घरवारी बेवा थी वई, हुनजा ॿचिड़ा यतीम थी विया आहिनि। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खे असां सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे इहा अपील था कयूं त तव्हां सिंध में हिकिड़ी मफ़लूजी आंदी आहे, उहा मफ़लूजी खे हटाइण जे लाइ अगरि को नौजवान पंहिंजे शहर खां ॿिए शहर रोज़गार करणु वञे थो त उनखे उते गोलियूं हणी क़तलु कयो थो वञे, ऐं तव्हां बि उनजो अगरि दाद फ़रियाद न कंदव, उन जे लाइ आवाज़ु न उथारींदव त पोइ बाक़ी असां हिन धरती खे छॾे आख़िर वञूं काॾे।